सब खां पहिरियां असीं निहायत ज़िले सांगड़ के दोस्तनि जा बिलख़ुसूस ज़िले सांगड़ जो पेटियल जो सदर हाजी नाज़र हुसैन निज़ामणी साहब, अब्दुल रहमान खासकेली साहब, मुझे साथ जो साथी मोहम्मद रफ़ीक निज़ामणी साहब, ज़िले सांगड़ जा तालकनि यूनिटन जा उहिदेदार साथियों दोस्तों, इन सॼी टीम जा असां निहायत शुक्रगुज़ार आहियूं जन ही महिरबानी जा फ़राइज़ सरअंजाम ॾिना आहिनि ऐं दोस्तनि खे इफ़्तारी कराई आहे ऐं हुननि जी ख़िदमत में आउं सम्झां थो का कसर न छॾी आहे। सभु बीही करे ऐं वॾे मान शान सां इन सिंध खां आयल उस्तादनि जो हिकिड़ो आदर भाव कयो आहे, उन जे लाइ आउं निहायत उनखे शुक्रगुज़ार आहियां ऐं उन्हनि खे मां हिन भरपूर सुठे प्रोग्राम ते कामयाब थियण जी मुबारकबाद भी पेश कयां। दोस्तों, तक़रीबन दोस्त ॻाल्हाए विया आहिनि, हर हिकु शइ ते ॻाल्हाए विया आहिनि। कुझु दोस्तनि जूं तिखियूं मिठियूं ॻाल्हियूं, पर हाजी साहब चवनि ही ऐवान आहे, ही जॻह ई त आहे जिते जेको दिलि जो अहवाल कबो आहे, ही इदारो ई आहे त जिते हर ज़हनी सोच में जेका शइ पैदा थी थिए ऐं उहा असां पंहिंजी जेका सो तख़लीक़ जेका आहे हुन ऐवान जे अॻियां रखूं, दोस्तनि जे अॻियां रखूं। असांजी जेका क़ाबिलियत आहे, जेका हिन दोस्तनि वर्किंग कमेटीअ जे ज़हननि में जेका हिकिड़ा खाका आहिनि ऐं हिकिड़ा फार्मूला आहिनि, उहे हिन दोस्तनि जे अॻियां जेको आहे रखंदासीं त ख़बर पवंदी। हर हिकु दोस्त, पर मक़सदु हर हिकु जो सम्झ में आउं ॻाल्हाईंदुसि, मुंहिंजो मक़सदु तव्हां सम्झी वेंदो त साईं छा पियो ॻाल्हाए, पर जेकॾहिं को दोस्त हेठां ॻाल्हाईंदो त उनखे बि सभु दोस्त मुंहिंजा तमामु सीनियर आहिनि, उहे सम्झंदा आहिनि हू छा पियो ॻाल्हाए। जॾहिं घर जो वॾो हूंदो आहे त उनखे सभु ॿार साणा पवंदा आहिनि। हर माण्हू जो पंहिंजो पंहिंजो घर जे भातीअ जो अंगल हूंदो आहे। जॾहिं अव्हां असांखे अहिड़े मनसब ते विहारियो आहे त पोइ यकीनन अव्हां जा नाज़ नखरा बि असांखे साणा पवंदा आहिनि। के प्यार में, के कुझु तलख़ लफ़्ज़नि जा बि जेका तीर उहे बर्दाश्त करणा पवंदा, पर सबबु इहो आहे, ऐं हर दफ़े चवंदो आहियां त हिकिड़ी सितमगिरी आहे त जिते असांजे हमेशह, इहो तव्हांजो न आहे पर इहो दुनिया जो दस्तूर आहे त हमेशह जेको आहे सो उन जे कोताहिनि ते, उन जे कमियुनि ते, उन जे नाकामियुनि ते, उन जे कंहिं बि जेको आहे सो कमु निर्जण जी शइ ते नज़र पवंदी आहे, पर घटि में घटि उन जी एतिरी शइ बि जेकॾहिं का वक़्त वारी चरी तव्हांखे लॻी हुजे त उन जी बि ॻाल्हि करणु खपे। ईअं न हुजणु खपे त बाबा ने जंहिंखे असां वोट ॾिनोसीं, मैंडेट ॾिनोसीं, उन्हनि कुझु बि न कयो आहे। जिते मुल्क में 100 सालनि खां दरिया असांजो हुजे, ज़मीन असांजी हुजे, मिल्कियत असांजी हुजे, हुकूमत सिंध ते सिंधियुनि जी हुजे, हुकूमत पाकिस्तान जो सदर सिंध जो सिंधी हुजे ऐं उन जे बावजूद बि ज़्यादती सिंध सां थींदी हुजे त यकीनन असीं हिकिड़ी तंज़ीम आहियूं। उन जे अंदरि जेकॾहिं असां सां कुझु ज़्यादतियूं थियनि थियूं त यकीनन असीं पंहिंजी मज़ामत ज़रूरु कंदा हूंदासीं, पर असीं सम्झूं था असांजे सिफ़नि में कोताहियूं, कमियूं ज़रूरु आहिनि जो असांजो मुखालिफ़, असांजो दुश्मन उन स्पेस में अची करे असांखे नुक़सान ॾियण जी कोशिशि करे। वाक़ई सभु दोस्त चवनि था सब स्ट्रक्चर, ऐं सम्झां थो भला इहा ॻाल्हि छो न करे वई आहे त अपग्रेडेशन ऐं सर्विस स्ट्रक्चर साॻी ॻाल्हि हुई, हिकिड़ी जॻह ते हुई, स्ट्रगल हुई, वटि वठाई मीटिंग्स हुयूं, या उन्हनि में जेको आहे सो एहतिजाज वग़ैरह जा प्रोग्राम बि जेको आहे सो असीं कया पिए। उन सां गॾोगॾु तव्हांखे ख़बर आहे त उहा अपग्रेडेशन जो नोटिफिकेशन नाए वारो उस्ताद 14 में जेको अपग्रेड थियो, उहा तव्हांजी इहा ई मरकज़ी काबीना हुई। इन ई नोटिफिकेशन वरितो, इन ई मरकज़ी काबीना जे सदर जो नोटिफिकेशन में नालो दर्ज थियल आहे। छा उहा छो न तव्हांखे जेका दोस्तनि खे यादि अचे थी? उहो उस्ताद जो बेनिफिट न आहे जेको कल्ह उस्ताद अपॉइंटमेंट थियो, उहो 7 ऐं 9 में अपॉइंटमेंट थिया, उहो डायरेक्ट 14 में थियो।
छा इहो पिरामिड उस्ताद जो फ़ाइदो न आहे, उहो ज़ाती को ग़ुलाम रसूल त कोन्हे। ऐं त हींअर बि टाइम स्केल में 16 स्केल में कमु कयां पियो। ऐं सम्झां थो जेके बि दोस्त मुंहिंजा वेठा आहिनि उहे 14 खां मथे था कमु कनि। त हीउ उस्तादनि जी जेको मैंडेट हो, हीउ सालनि खां जेको आहे प्रोमोशन जेको आहे PhD टू HST पूरी सिंध जे अंदरि सवाइ हिकु अधु ज़िले जे पूरी सिंध जा जेको प्रोमोशन बंदि हुया, सवनि जे तइदाद में प्रोमोशन थिया, उहे कंहिं खोल रहिया आहिनि। उहे तव्हांजे हीअ सिटिंग मर्कज़ी काबीना जेको आहे प्रोमोशन जेको रिलीज़ करायो, जंहिंजूं 3-4 DPC बि थी चुकियूं आहिनि। हर डिस्ट्रिक्ट में सम्झां थो 300, 400, 500 जे लॻभॻि जेको उस्ताद PhD ऐं HST थी चुका आहिनि। उहो बि मैंडेट त तव्हांजी ताक़त सां तव्हांजे मर्कज़ी काबीना जेको आहे रिलीज़ करायो। सभु दोस्त ऐं सम्झां थो थी सघे त हाजी नाज़िर साहब मूंखां सीनियर हुजे या को ॿियो दोस्त मूंखां सीनियर हुजे, घटि में घटि डिस्ट्रिक्ट जे सदर जे हवाले सां शायदि हिन खां साईं खे 2nd नंबर ते सीनियर हूंदी जो मां सदर 1999 खां वठी रहंदो अचां। मूंखे ख़बर आहे त असीं मीटिंगनि में रदाऊं कंदा हुआसीं त असांखे DO कोन थो ॿुधे पियो, असांखे DO ॿाहिरि बीहारे थो छॾे पियो, असांखे DO अंदरि अचणु नथो ॾिए पियो। ऐं चवां थो पंहिंजे दिलि ते हथु रखी ॾिसो, अॼु कहिड़ो असांजो उहिदेदार आहे जेको DO खां इजाज़त वठी पोइ ऑफिस थो वञे, DO खां इजाज़त वठी पोइ ऑफिस थो वञे, उहो ईअं दरवाज़ो खोले हले थो वञे। इहा उन जी ताक़त न आहे, इहा पेटियल जी तंज़ीम जी ताक़त आहे। उहा तव्हांजे हिन दौर में थी आहे।